करीम अलैहिस्सलाम के न्यापो मिलियो, रहमत वारा नबी आया। हेरे मोड़े न्यारो चंद्र जी रोशनी हुई न त हीअं जो साईं अचनि पिया साम्हूं त नज़र पिया अचनि त अबू जहल पंहिंजे साथियुनि खे थो चए त ॻाल्हि ॿुधो, हू नालो खणंदा, असां अदबन नालो नथा खणूं। साईं अचनि था, ख़बरदार केर बि उथे न, सभु पंहिंजे जाइ ते वेठा हुजिजो, केर बि इस्तक़बाल न करे, सभई वेठा हुजिजो। पाण ई असां हुन सां ॻाल्हाईंदासीं। हाणे हे पंहिंजे ॿार पंहिंजे पाड़े वारनि खे पंहिंजे साथियुनि खे बेअदबी पियो थो सेखारे, छो त बेअदब जो कमु ई हूंदो आहे बेअदबी करणु ऐं बेअदबी सेखारणु। ही बेअदबी पियो थो सेखारे, वेठो आहे अल्लाह अकबर कबीरा। महबूब करीम जीअं अंदर आया त सभिनी खां पहिरियां अबू जहल थी बीठो आहे। है सुभान अल्लाह, ॾाढा न कयो सुभान अल्लाह, अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे, मोहब्बत सां ॾाढा चओ सुभान अल्लाह। सभिनी खां पहिरियां अबू जहल, हाणे गुरु जो उथियो त चेला बि उथनि नी, सभई उथी बीठा। रुगो उथियो न पर पंहिंजी कुर्सी छॾे मदीने वारे खे चई साईं हिन ते वेह। है महबूब ने कुर्सीअ ते वेठा, पाण फरमायो अबू जहल तो मूंखे घुरायो? हा साईं। हे हबीब आ, असांजो दोस्त आ, यमन खां आयो आ, अवां सां कचहरी कंदो। महबूब हबीब सां मिलिया, मिली पाण फरमायो नालो छा अथई? हबीब। किथां आयो? यमन खां। मूंसां ॻाल्हाइण आयो आ? कुर्बान वञा, हा अवां सां ॻाल्हाइण आयो आ। साईं फरमायो हबीब ही सभु वेठा आहिनि मके पाक जा काफ़र, अबू जहल खां वठी सभिनी ताईं ही सभु मौजूद वेठा आहिनि, तूं बि वेठो आ। तोखे इन्हनि दाना अकुलमंद वॾो सम्झी करे यमन मां घुरायो आ त तूं अची महबूब करीम सां ॻाल्हाए, कचहरी कर। हाणे तूं ॻाल्हाए त मां मोहम्मद करीम तोखे जवाब ॾियां। हाणे वेठो साईं फरमायो चओ। चई साईं तव्हां नबी आहियो? पाण फरमायो हा मां अल्लाह जो सचो नबी आहियां। साईं नबीअ जी नबूवत आसमाननि ते बि हूंदी आहे, ज़मीन ते बि हूंदी आहे। पाण फरमायो हा साईं जेकॾहिं अवां नबी आहियो त चंड पंहिंजे आबोताब सां आसमाननि ते बीठो आहे। हा पाण अर्ज़ो करे मुंहिंजा साईं, जेकॾहिं इहो चंड शाहिदी ॾिए त वाकई तव्हां अल्लाह जा नबी आहियो त पोइ मां मञींदुसि हा वाकई सही आहे। मुंहिंजे करीम फरमायो चंड बि मुंहिंजे हेठों आहे, सिज बि मुंहिंजो चवण कोन मोटाईंदो, काइनात जो ज़रो ज़रो मां मोहम्मद खे सुञाणंदो आहे। रुगो ही इंसान ई नाशुक्र आहे, बाक़ी काइनात जो ज़रो ज़रो मूंखे सुञाणंदो। चई साईं पोइ चंड खे चओ। हाय मुंहिंजे करीम आका ईअं चंड ॾे निहारे इशारो कयो आहे, चंड हेठि आयो आहे, ॿ टुकड़ा थियो आहे। हिकिड़ो जबल अबू कुबैस जे हिन पासे ॾों किरियो आहे, ॿियो टुकड़ो महबूबनि जे कदमनि में आयो आहे। चंड्रमो आवाज़ थो अचे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। अबू जहल ॾिठो, अबू जहल सम्झी वियो त ही सचो नबी आहे। अला जंहिंखे रब घुरे न, पर अञा हिकिड़ो सुवाल आहे ऐं मूंखे रब जो कसम आहे इहो सुवाल तव्हां ॿुधो ऐं सम्झी वियो ऐं तव्हां पंहिंजे ज़हननि में विहारियो त सॼी उमिरि मूंखे दुआऊं कनि। हिकिड़ो सुवाल अञा आहे। पाण फरमाए त अबू जहल हबीब चओ। चई साईं ही त मूं तव्हांखे चयो त चंड खे चओ त शाहिदी ॾे।
ॿियो सुवाल बि मुंहिंजे दिलि में आ ॿुधाईंदो सां बि कोन ॿुधाईंदो सां बि न ॿुधाईंदो सां बि न सुवाल मुंहिंजे दिलि में आ महबूब इन सुवाल खे ॿुधाए बि तूं त जवाब बि तूं ॾे सुभान अल्लाह माना मकाफरनि खे बि ख़बर हुई त नबी उहो आहे जेको दिलि जा राज़ ॼाणंदो आहे ओ मुंहिंजा अदा पोइ तूं ईअं न सम्झजा त को मुंहिंजे दिलि जी ख़बर मदीने वारे खे कान्हे का न अल्लाह जो कसम आहे तुंहिंजे दिलि में जो कुझु आहे मुंहिंजे महबूब मदीने वारे खे सभु ख़बर आहे साईं फर मुर्किया महबूब मुर्किया मुर्की पाण फरमायो त हा हबीब जेको तुंहिंजे दिलि में आहे ॿुधाईंदो मां बि मां त जवाब बि मां ॾींदो मां ॿुधायां साईं हा ॿुधा पाण फरमायो त हबीब अबू जहल तोॾे ख़त लिखियो जेॾी महिल तोखे ख़त मिलियो तो ख़त पढ़ियो तो ख़त ते गौर कयो त नओं नबी मके पाक में आयो आहे नबी उहो हूंदो आहे जंहिंखे अल्लाह सभु इल्म ॾेई करे मोकिलींदो आहे आसमाननि में बि नबी हूंदो आहे त ज़मीन में बि नबी हूंदो आहे पखी पखण झर झंग जा जानवर सिज चंड सितारा आसमान वारा ज़मीन वारा सभु उनखे सुञाणंदा आहिनि अल्लाह जे नबीअ जी नबूअत जी शाहिदी सभु ॾींदा आहिनि तो चयो त हाणे मां वञी तो सुवाल कयांसि हिकिड़ो त तो कयो ॿियो सुवाल कहिड़ो ॿियो तुंहिंजे घर में तुंहिंजी न्याणी आहे उन्हनि खां पुछो न जेके चवनि था त नबीअ खे ख़बर कान्हे नबीअ खे ख़बर कान्हे हाय अफ़सोस तुंहिंजे हाल ते तू उम्मती दो सदाई मुझे हबीब करीम जो नौकर दो सदाई अरे नौकरन जा ये कम न हुंदा हिन उम्मती उहो आ जेको समझे त मुझे हर अमल जी हर ऐब जी हर सवाब जी हर नेकीअ जी हर बदीअ जी मुझे करीम खे ख़बर आहे उम्मती उनखे चइबो साईं फरमायो त हबीब तुंहिंजी धीउ आहे अखियुनि खां अंधी आहे कननि खां ॿोड़ी आहे ज़बान खां गूंगी आहे हथनि खां टुंडी आहे पेरनि खां मंडी आहे या तुंहिंजी धीउ आहे उन मां तूं तंग थी पियो आहे डिडरी जा डिडरिया कंहिं कम जी कान ॾिसे कान ॿुधे कान ॻाल्हाए कान हले कान वठे कान ॾिए कान कीअं ख़बर पवे इनजे करे तूं परेशान आहे तो दिलि में ख़्यालु कयो त यार नबी आहे दुआ घुरंदो मुंहिंजी धीउ ख़ुशि थी वेंदी जे धीउ ख़ुशि थी त मां कलमो पढ़ंदुसि जे न त पोइ हुनजो कूड़ ज़ाहिर थी पवंदो हबीब मां मोहम्मद वटि तूं आयो आहे तारीख़ नोट कर ॾींहुं नोट कर ऐं टाइम नोट कर तूं घर पहुचंदे मां अञा दुआ कान घुरी आहे तुंहिंजी न्याणी ख़ुशि थी वई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुंहिंजी न्याणी ख़ुशि अथई वञ हबीब समझी वियो त नबी सचो आहे हिन भागा न मञनि नथा देरी कान कई जे कुर्बान वञा हथ ॾियो त मां कलमो पढ़ा कलमो पढ़ी मुस्लमान थियो साईं करीमन वटि कुझु टाइम रहियो रही ऐं महबूबन करीमन खे अर्ज़ कई साईं हाणे मूंखे मोकल ॾियो उनखे तांग त हुई न हाणे मोकल ॾियो साईं फरमायो हबीब वञ